पंहिंजी फौज खे इजाज़त ॾियो उहे वञी करे इसराइल जो नामो निशान भी खत्म करें। फलस्तीन से रिश्ता क्या, फलस्तीन से रिश्ता क्या। उबाड़ो जमीयत उलमा इस्लाम जे मरकज़ी सॾ ते उबाड़ो में जमीयत उलमा इस्लाम पारां मदरसा क़ासिम उलूम खां तालिक़े कन्वीनर मौलाना ग़ुलाम यासिन रिंद, ग़ुलाम रसूल फारूकी, मौलाना अब्दुल शकूर खोसो, मौलाना रब निवाज़ गुरगेज, मुफ्ती नज़ीर सोलंकी जी अॻवानी में फ़लस्तीन जे हक़ में इसराइल ख़िलाफ़ रैली कढी, जेका शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदे नेशनल प्रेस क्लब ते पहुती, जिते अॻुवाणनि ख़िताब कंदे चयो त असां फ़लस्तीनी अवाम सां गॾु आहियूं। सभु मुस्लमान मुल्कनि जी सरबराहनि खे अपील आहे त सभु मुल्क हिकु थी फ़लस्तीनी अवाम जो साथ ॾियनि। असां फ़लस्तीनी अवाम खे सलाम पेश कयूं था जेके बहादुरी सां इसराइल ख़िलाफ़ जंग विड़ी रहिया आहिनि। असां पाकिस्तान जी फ़ौज खे बि उन जंग में मोकिलियो वञे त हिन वक़्तु गैर मुस्लिम मुल्क गॾु थी विया आहिनि, ईअं मुस्लमान मुल्क बि गॾु थी आहिनि। असां पंहिंजे क़ाइद जमीयत उलमा इस्लाम जे अॻुवान मौलाना फज़लुर रहमान जे हुकुम ते ही एहतिजाज करे रहिया आहियूं। असां मुतालबो कयूं था त बॉर्डर खोलियो वञे त जमीयत उलमा इस्लाम जा अॻुवान ऐं इसराइल ख़िलाफ़ जंग ते वञण लाइ तयारु आहिनि। इसराइल फ़लस्तीन ख़िलाफ़ अवाम सां ज़ुल्म बंदि कयो वञे। इसराइल जो फ़लस्तीनी अवाम सां ज़ुल्म कॾहिं बि बर्दाश्त न कंदासीं। रिपोर्टर ग़ुलाम कंबर बुअड़, इबरत न्यूज़, उबाड़ो।